अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम या अलीमु या हकीमु रब्बि ज़िदनी इल्मम वरज़ुक़नी फ़हमा बेबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी मन्ना अलैना बिबअसति नबिय्यि आखिरिज़्ज़मान वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना व नबिय्यिना व करीमिना व रऊफिना व रहीमिना सय्यिदिना मुहम्मदिन सय्यिदिल इंसि वल जान व अला आलिहि व अस्हाबिहि इला यौमिल मीज़ान। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। अर्शे हक है मसनदे रफ़अत रसूलुल्लाह की हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी होगा है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की। आवाज दी समझ लो। तुझको और जन्नत से क्या मतलब ए मुनकिर दूर हो। सुभान अल्लाह। हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। ला व रब्बिल अर्श जो जिसको मिला उनसे मिला बढ़ती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। सल्लल्लाहु अलैहि या रसूल
रसूल अल्लाह। मोहतरम भाई मुकर्रम उलमाए किराम, आई प्यारा मुसलमान दोस्तों, अजीज भाइरों, रबीउल अव्वल जे महीने में हर साल वांगुर हिन साल पे आशिक़े रसूल मोहतरम साईं मोहम्मद इदरीस अब्बासी साहब जन ये महफिल सजाई आ जंहिंमें असां अवां खे अल्लाह अचण जी तौफ़ीक़ ॾिनी। काफ़ी देर खां वठी अवां वेठा आया हो, नात ख़ाननि जूं नातूं तक़रीरूं उलमा जूं ॿुधियूं अथव। मां बि मुख़्तसर टाइम में चंद मारूज़ात तव्हांजी ख़िदमत में पेश कंदुसि। मां पंहिंजी तक़रीरुनि में हाणे ॿुधायो आहे त मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करण या मल्हाइण असल में ही खुदा जी तौहीद आहे। कुछ माण्हू चवंदा आहिनि जेके पाण खे मुवहिद असीं मुवहिद आहियूं त ही तौहीद जी प्रचार कोन था कयो, असीं कयूं था। हालांकि जेकॾहिं ॾिसनि त असीं सिर्फ़ हिकिड़ो ॾींहुं प्रचार न, मीलाद शरीफ़ जे महीने में त जर में, जंगनि में, शहरनि में, बहराड़ियुनि में, कचनि में, पकनि में अल्लाह जी तौहीद जा असीं ऐलान पिया कयूं। ओ हिन तरह सां त मीलादुन नबी जी माना आहे नबीअ जो ॼमण। असीं दुनिया वारनि खे, हैदराबाद वारनि खे ॿुधायूं पिया त नबी ॼाओ आहे, ख़ुदा ॼमण खां पाक आहे। नबी पैदा थियो आहे, ख़ुदा पैदा थियण खां पाक आहे। नबी मख़लूक आहे, ख़ुदा ख़ालिक आहे। इन खां वधीक तौहीद कहिड़ी चइबी? इहा त तौहीद इहा आहे। क़ुरान करीम में हिकिड़ी नंढड़ी सूरत आहे जेके असांजी बहराड़ी जा माण्हू चवंदा आहिनि कुल अल्लाह। शहर में उनखे माण्हू चवंदा आहिनि सूरे इख़लास। उनजो हिकिड़ो नालो आहे सूरे तौहीद। तौहीद उन में बयान थियल आहे हिन तरह सां त लम यलिद वलम यूलद, ख़ुदा कंहिंखे ॼणियो बि कोन्हे, अल्लाह के मां ॼणियो बि न वियो आहे। ऐं मीलादुन नबी माना नबीअ जो ॼमण। तौहीद में त उहा शइ बयान थिए थी त जेके शयूं पैदा थियनि या पैदा कनि उहे ख़ुदा कोन बणजंदियूं। असीं अहले सुन्नत वारा इहो अक़ीदो था रखूं त नबी करीम रऊफ़ रहीम ख़ुदा न आहिनि, पर ख़ुदा खां जुदा बि न आहिनि। ऐं ख़ुदा जे मिलण जो रस्तो बि मुस्तफ़ा हुआ। आला हज़रत जी साईं अल्लामा शरफुद्दीन ॾाढा भला शेर ॿुधायव, पर साईं टकड़ में पियो पढ़े न त सभु यादि करे वठूं हा, न त ए शेर वठी पोइ पने ते लिखी छॾियो पिया घरनि में पढ़ो, बरकत आहे। आला हज़रत छा फरमायो? फरमाई बखुदा खुदा का यही है दर, नहीं और कोई मफर मकर। मफर माना यो फर यफर जी मत इसम ज़र्फा, भजण जी जा बि कान्हे। माण्हू किथे वञी भॼे, गोॾो करे वञी हैदराबाद मां भॼी कराची, कराची मां भॼी नवाबशाह, पर जे थो जे ख़ुदा जो ॾोह कयो अथव त मफ़र बि कान्हे।
मगर करार जी जाब भी काने साईं केड़ी जाया जेठो बखुदा खुदा का यही है दर अरे नहीं हो रुको ई मफर मकर जो यहाँ पे है वही आ गया जो यहाँ नहीं तो वहाँ नहीं सुभान अल्लाह। या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा अए गैब जो खबरों बुधाईंदड़ हबीब नबी जी माना असीं त याद कयूं पर उर्दू ऐं अरबी जी लुगत अल मुंजिद जेका दारुल उलूम कराची वारन तकी उस्मानी मशहूर मौलवी ऐं शफी उस्मानी जेके देवबंदी मुफ्ती आज़म पाकिस्तान चवंदा आहिनि उन जो पुटु हिकिड़ो रफ़ी उस्मानी उहो गुज़ारे वियो ऐं ॿियो तकी उस्मानी अञा आहे इन्हनि पाण कराची जे दारुल उलूम जे मतबा मां इहो किताब छपरायो ऐं उन में नबी जी माना लिखंदे लिखियूं नबी माना गैब की खबरें बताने वाला पाण लिखियूं त नबी माना जेको गैब जूं ख़बरूं ॿुधाए गैब छाखे चइबो आहे जेको इंसान जे नज़र खां गायब आहे हवा से खमसा जेके महसूस करे न सघनि सूंघण जी हिस्सा ॾिसण जी हिस्सा ॿुधण जी हिस्सा चखण जी हिस्सा ए पंज हिस्सूं पक लम्सा छुहण जी हिस्सा ए हिस्सूं जेके महसूस न कनि इन खां ख़ारिज जेका शइ आहे उहा गैब में आहे अल्लाह ताला मदीने जे मीर खे गैब जो इल्म ॾिनो फरमाया अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा भाई को ये को भी को दो ये जैसे आसानी सिंधी में जना तीन में तकीर में गया कुछ जबान इको डीसन हां थोड़ो घणो नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए तहकीक, नाराए हैदरी, हर सहाबिये नबी। नौ माण्हू खतीब थींदो आहे न पोइ वरी नओं खतीब शौक़ु कंदो आहे त मां सिखां नओं खतीब वीचारो घर में पंहिंजे मुंहं सां पियो ॻाल्हाईंदो जुमे ते तकरीर करणी हुजे असांजे ॿाराड़ी में नंढड़ा नंढड़ा ॿार टीन रखंदा आहिनि टीन में वात विझंदा त उहो आवाज़ मोटी ईंदो साॻियो तॾहिं थो चवां त कुझु त हिनखे रंग ॾीस जमात खे ॻाल्हि वणे ॾाढा सभई चओ सुभान अल्लाह अल्लाह खुश करे या इहो असांजो मौलवियुनि जो इलाउडनि वारनि जो बड़ी कमु हलंदो रहंदो आहे या अय्युहन नबिय्यु ऐं गैब जूं ख़बरूं ॿुधाईंदड़ नबी असां खे शाहिद बनाए मोकिलियो शाहिद जूं उलमा घणियूं मानाऊं लिखियूं आहिनि हिकिड़ी माना लिखियूं त शाहिद लुग़वी माना शाहिदी ॾींदड़ जेके उर्दू में जो गवाह अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा हबीब असां खे शाहिद बनायो कई तरह सां मदीने जो मीर शाहिद हबीब करीम रऊफ रहीम जेके पंहिंजी ज़िंदगीअ में जन्नती हुजण जी शाहिदी ॾे ओहो जन्नती जेके जहन्नमी हुजण जी शाहिदी ॾे ओहो जहन्नमी उसदुल गाबा फी मारिफत सहाबा में आलम सबूरो तो लिखे मदीने जे साईं जॾहिं ख़ैबर जे यहूदन जे किलर जो मुहासिरो कयो हिकिड़े किले खे जो मदीने जे मीर मुहासिरो करे सहाबी सभई फिरी बीठा हिकिड़ो शख्स हो ओहो बकरिन जो धनार हो उन बकरिन जे धनार मदीने जे साईं जे खिदमत में अचे अर्ज़ कयो ओ मुंहिंजा हबीब ओ सुहिणा नबी ओ दिलबर नबी मां अव्हां ते कलमो पढ़ण थो चाहियां अव्हां जो उम्मती बणजण थो चाहियां पाण फरमायो भलिया जिया
उन कलमो पढ़ियो जी मुझा साईं ही मूं वटि बकरियूं हर इहे बकरियूं मां यहूदीअ जूं चारींदो आहियां इन्हनि बकरियुनि खे मां उन ॾे वञण ई कोन थो चाहियां मालिक जी अमानत आहे उन ताईं ही बकरियूं कीअं पहुचायां पाण करीम फरमायो ज़मीन तां मिटी खण इन बकरियुनि खे हणण तुंहिंजो कमु आहे बकरियूं पहुचाइण पाणी रब करीम जी ज़ात बाबरकात जो कमु आहे सुभान अल्लाह तो मथे खणी चओ सुभान अल्लाह बकरियुनि खे जो मिटी ये वट वठ रही जाओ हलो सिधियूं मयूं पंहिंजे मालिक वटि पहुतियूं सरकार जो ओ सहाबी खैबर जे जंग में विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वियो जॾहिं उन जी शहादत थी मदीने जा साईं उन सहाबी जे मथां आया ईंदे ईंदे पाण करीमन निहारियो ओचितो पंहिंजो कंध मुबारक हीअं मोड़ियुमि सहाबन अर्ज़ कयो हबीब पंहिंजे गुलाम खां नाराज़गी आहे छा और फरमायो नाराज़गी नाहे हिन जी ज़ाल जेका हूरा हेर हूर हिन वटि आई आहे ज़ाल हिन जी घरवारी हिन जी उनखे मां मोहम्मद कीअं ॾिसां अल्लाह ताला मदीने जे मीर खे इहा ताक़त ॾिनी आहे पावर ॾिनो आहे जो पाण पंहिंजे ज़िंदगीअ में जे जन्नती हुजण जी शाहिदी ॾियण ऐं कन जे पाण जहन्नमी हुजण जी शाहिदी ॾिनी हिकिड़ी जंग में सरकार जा सहाबी विढ़नि पिया विढ़ंदे विढ़ंदे उन्हनि में हिकिड़ो सहाबी आहे सहाबी त नाहे या माण्हू आहे उहो माण्हू विढ़ंदे विढ़ंदे माण्हू पिया चवनि साईं वॾो मुजाहिद आहे हिन त वॾी वेड़ कई वॾो मैदान ते आयो आहे पाण करीमन फरमायो इहो जहन्नमी आहे जन्नती नाहे सहाबन अर्ज़ कयो हबीब हेॾो तव्हांजे दीन जे लाइ विढ़े पियो पाण फरमायो जहन्नमी आहे सहाबी चुप थी विया हिकिड़ो माण्हू पियो चवे हेॾो मुजाहिदो थो करे भला मां हिन जे मामलात खे ॾिसां जेको मां हुन जे मामलनि खे ॾिसंदो पियो अचां राजनि काफ़िरनि खे मारी हिकिड़ो काफ़िर मारे बस कई आख़िर छा कई पंहिंजे सीने ते तलवार रखे पंहिंजे सीने में जो धक हई ख़ुदकुशी कई उन माण्हूअ जो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पहिरियां कुझु मूंखे शक हुयो पर हाणे पक थी वई आहे त मिठे मोहम्मद जी ज़ुबान मां ग़लत ॻाल्हि न निकिरंदी वाकई इहो दिलबर अल्लाह जो सचो नबी आहे सुभान अल्लाह अज़मते मुस्तफा जिंदाबाद इन तरह सां मुस्तफा कंजे लाइ जन्नत जी शाहिदी ॾिनी ऐं कंजे लाइ जहन्नम जी दुआ थी जन्नत जी ॾिनो त पाण फरमायो त हूर भरिसां बीठी अथसि मां कीअं हुन जे हूर खे ॾिसां पाण करीम त मासूम आहिनि पर पोइ बि दुनिया खे सबक़ ॾिनो दुनिया सां तव्हांखे सेखारियूं त बद नज़रीअ खां पाण खे बचायो बुरी नज़र न हुजे अल्लाह ताला जे हबीब जा दीवानो शाहिद जी हिकिड़ी माना शाहिदी ॾींदड़ हाणे मां हिते चवां मूं वटि को फ़ैसिलो अचे फतवा अचे जेके ॿई धुरियूं फरीक़ेन अचनि उहे चवनि साईं असां ही साईं असांजी दावा आहे पर हाणे हिन दावा ते असां वटि शाहिद आहे मां चवंदुसि अल्लाह वठी जो शाहिद वठी जो शाहिद खे हिन दौर में उलमा जी फतवा वा त शाहिद उहे शाहिदी ॾिने काफ़ी आहे पर हिन दौर में छो त फिस्को फुजूर वधी वियो इन जे करे शाहिदनि खां असीं कसम खणाईंदा आहियूं शाहिद हूंदे बि उन खां कसम खणाइबो त कसम खण वाकई या तो शी ॾिठी मुमकिन आहे तूं कूड़ हणंदो हुजी पर जेकॾहिं मूं वटि फ़ैसिलो अचे ऐं दावा कंदड़ चवे साईं शाहिद त मुंहिंजो आहे त वीचारो गुज़ारे वियो आहे मरी वियो त पोइ मां छा चवंदुसि या तई छा चवंदो अरे मरी वियो त मोल जी शाहिदी क़बूल हूंदी आहे छा अल्लाह ताला पियो चए हबीब असां तोखे शाहिद बनायो ऐं शहादत जे लाइ शर्त त शाहिदी ॾींदड़ ज़िंदह हुजे
मालूम थियो त तुझो ऐं मुंहिंजो नबी बि ज़िंदा हयाता मां नथो चवां अल्लाह जो कुरान थो चवे नबी शाहिद केड़ो भी मौलवी फतवा मुअल शाहिद जे शाहिदियत न दीदो अल्लाह ताला फरमायो मां पंहिंजे हबीब के शाहिद बनाए मोकलियो मदीने जो मीर पंहिंजे मज़ार में जिस्मानी तौर हयात वञण गुलहगार उम्मतुन जो कम बेड़ा तारण मदीने जे शहंशाह जो कम आहे या तो वरी चो तो बाबा शाहिद जो को मरी वने उन जी शाहिदी कबूल ये तो थींदो को सरकार फरमायो मिशकातुल मसाबी में हदीस फरमायो इन्नल्लाह हर्रम अलल अर्दी अन तअकुल अजसाद अल अंबियाई फनबियुल्लाह हय्यु युरज़क़ अल्लाह जमीन ते हराम कयो जो नबीन जे जिस्मन के खाए अल्लाह जो नबी जिंदा हुआ उन खे रिज़्क़ मिलंदो हुआ अल्लामा अली कारी मिरकातुल मफातीह में जे शरह में लिखी त जे नबी पंहिंजे मज़ारन में हयात हन ए वली पंहिंजे मज़ारन में जिंदा हन सुभान अल्लाह मुझे वाल साहब सही मुफस्सिर कुरान के हिकड़ी चयो साईं तई था चो त असीं कलंदर ते था वञूं असांखे खुशबू थी अचे सही जवाब बेटा ये ते था वञूं असांखे खुशबू हा रोज़े धड़ीअ ते खुशबू हा पीर मिठा साईं ते खुशबू हा सुहिणा साईं रहमतुल्लाह ते खुशबू आवा चेबी चेद साईं असांखे त मदीने में काथी अचे साईं जो मदीने में कलंदर ते रोज़े वारे ते सुहिणी सुहिणा साईं ते उन्हनि खे खुशबू ईंदी जन खे हूंदो नक वारे खे खुशबू ईंदी बेनके खे कोन ईंदी अल्लाह ताला असांखे नक ॾिनो आहे पोइ असांखे मदीने में बि खुशबू अचे त अल्लाह जे कामिल वलीयनि जे दरबारनि ते बि असांखे खुशबू ईंदी वसी मदीने जे मीर का छा चवूं त चवे दिल थी हुजे साम्हूं सदा सरदार जो रोज़ो रबीउल अव्वल जा पोयां ॾींहं असीं बि थकल पोणे तई बि थकल पो ॿई गॾिया गमजन सां चवे दिल थी हुजे साम्हूं सदा सरदार जो रोज़ो हबीबे के रिया हज़रत मिठे मन ठार जो रोज़ो पर मिठड़ा वनी त वॾाई करे न वञ अमीर थी न वडेरो थी न मुफ्ती थी न आलम थी न एसपी थी न डीएसपी थी न ऑफिसर थी न सदाई सा हमें सिका कभी सिक में नका लिखया हो जी अखियुन अग्या हर हर अजल आधा जो रोज़ो लिखो मखदूम ठटविया पजे प्यारे किताब अंदर इबादत दिसन सुहणे सखी सरदार जो रोज़ो आखिरी मसला बुधाया चाहो तो बुधाया ना तो मुझे दुआ करो सब्ज़ गुंबज़ वारो साईं सहारो बे सहारन जो करारे कल्ब आए दरीस सा सिंगार जो रोज़ो असां जो नबी हयात कुरान तो जी शायद आता के मुअर्ज कयो त मिठड़ा
शाहिद थींदो ई तॾहिं जॾहिं ज़िंदा हूंदो हे आलम वेठान कई तव्हां उन्हनि खां पुछो जमयत उलमाए सिकंदरिया जमयत उलमाए ताहिरिया ऐं हेॾे साईं असांजो शरफुद्दीन साईं जमयत उलमाए निज़ामिया माशाअल्लाह काफ़ी आलम आहिनि तव्हां इन्हनि खां पुछो त साईं मुअल माण्हू जी शाहिदी क़बूल थींदी आहे छा अल्लाह ताला फरमायो असां हबीब तोखे शाहिद बनायो माना हबीब ज़िंदा हुआ हिकिड़ी हदीस तव्हांखे ॿुधायमि ॿी हदीस सरकार था फरमाइनि हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम मुंहिंजी ज़िंदगी बि तव्हां लाइ भली आहे मुंहिंजी वफ़ात बि तव्हां लाइ भली आहे सहाबनि अर्ज़ु कयो सोणा अवां जी ज़िंदगी त भली इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी अवां जा दीदार अवां जा जलवा अवां जे चेहरे खे पसंदि पिया ऐं अवां था फरमायो त मुंहिंजी वफ़ात बि भली इहा ॻाल्हि असांखे सम्झ में कान थी अचे पाण फरमायूं जॾहिं मां दुनिया तां ज़ाहिरी बुरको मटाईंदुसि अवां जा अमाल मूं वटि पेश थींदा पोइ मां चङा अमल ॾिसंदुसि ख़ुशि थींदुसि बुरा अमल ॾिसंदुसि दुख थींदो हैदराबाद वारो मां पाण खे चवां तव्हां नेक आहियो पर वरी बि असां ई तुंहिंजा अमल जॾहिं मदीने जे साईं जे दरबार में वञण अमलनि में गिलान अमलनि में हसदनि अमलनि में बेनमाज़ी हुजनि अमलनि में बदनज़री न अमलनि में गुनाह वारा कम न अमलनि में हुजे त ख़ुदा जो ज़िक्र हुजे ऐं हीअ नसीहत मूंखे ॾाढी वणंदी आहे त उथंदे वेहंदे यार अल्लाह अल्लाह कर ॿिया छॾे कमकार अल्लाह अल्लाह कर रोज़े धणी जो भी पैगाम सोने सज्जन साईं जो भी पैगाम वलीर जे सभिनि जो इहो पैगाम कहिड़ो पीर मिठा जो भी पैगाम उथंदे वेहंदे यार अल्लाह अल्लाह कर ॿिया छॾे कमकार अल्लाह 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 उथंदे वेहंदे यार अल्लाह अल्लाह कर ॿिया छॾे कमकार अल्लाह अल्लाह बेदीननि खे दीन हिदायत मिलंदी आहे ज़िक्र करण सां यार विलायत मिलंदी आहे विलायत सूटनि सां कान मिलंदी घणा अहिड़ा भाई सूट हणंदा आहिनि सॼो सी रंग आहे पंहिंजो मां चयो रंग आहे या ढंग आहे इन बेदीननि खे दीन हिदायत मिलंदी आहे जो ज़िक्र करण सां यार विलायत मिलंदी सच थो चवई गुनहगार अल्लाह अल्लाह कर जो ॿिया छॾे कमकार अल्लाह अल्लाह इन तर्ज़ ते सवेरे स्टेज ते बिगड़ी पड़ी पे त मुंह में आए बहज़ार मुझी भारत थई महशर में सरदार मुझी भारत थई मुंह में आए बहज़ार मुझी भारत थई महशर में सरदार असांजी अल खसाइस कुबरा में अल्लामा जलालुद्दीन सुयूती तो लिखे जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात पई थिए पाण अम्मा आयशा सिद्दीक़ा खे घुरायूं फरमायो आयशा जी मुंहिंजा बाबा हलिया हेॾे जी बाबा अम्मा हाणे मां दुनिया तां वञण वारो आहियां मुंहिंजी वफ़ात खां बाद में मूंखे ईअं कफ़न ॾिजो ईअं गुस्ल ॾियारजो जीअं मदीने जे साईं खे गुस्ल ॾिनो हा मुंहिंजा बाबा अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कयो पाण फरमायूं आयशा ओ मुंहिंजी प्यारी न्याणी हाणे मां दुनिया तां वञण वारो आहियां ठीकु आहे बाबा जॾहिं मूंखे
कफन ठकराए गुस्ल ॾेई मुंहिंजो जनाज़ो पढ़ी मदीने जे साईं जे पाक हुजरे जे ॿाहिरां खणी अचिजो जे अंदरां इजाज़त मिलेव त अंदर त जन्नतुल बकी में लिखण वारो हैदराबाद जो को मुफ्ती न मौलवी न मोरे जो न अल्लामा जलालुद्दीन सुयूती जेके लख खां मथे हदीस याद ओ तो लिखे मदीने जे साईं जे प्यारे सहाबी हजरत अबू बकर जी वफात जो थिया संदर पाक खटो लिखे मुस्तफा जे पाक हुजरे जे ॿाहिरां खणी आया त अंदरां दर मुबारक पाणी खुली वियो आवाज आयो अदखिलुल हबीब इलल हबीब यार खे यार ॾे मोकिलियो इन ख़ार में मुखे पंहिंजे हंज में सुमारियो मां वरी मज़ार में इन खे पंहिंजे भाकुर में थो सुमारियां लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह हथ मथे खणी लब्बैक 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 या रसूल अल्लाह खड़ो मथे असां मोलनि खां पघर कढाए छॾिया अथव हथ मथे खणी लब्बैक 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 या रसूल अल्लाह ताजदारे सदाकत जिंदाबाद शान सिद्दीक अकबर साहबा जो केॾो प्यार हिकिड़े मूंखे जो जी बाड़े वासे साहबा जो प्यार तव्हां बादशाह तारीख़ पढ़ो कोन वरी बि शुक्र आहे जो कुरान था पढ़ो हदीस इहो मञी त तव्हां कुरान में लॻा पिया हो इहो मञी थो जायो तारीख़ तव्हां पढ़ो ई कोन मां चयो अलहमदुलिल्लाह को पढ़ूं था पर तूं कहिड़ी तारीख़ पढ़ियो छा थो चवणु चाहीं चई साईं हज़रत उमर नबी सही जो साहबी और नबी सही जी न्याणी ख़ातून जन्नत खे धक हयां और नबी सही जी न्याणी खातून जन्नत सां बेर कई अम्मा खातून खे पेटू संदस बार किरी पियो मां जो मिठला ख़ास न थे जा पहिरीं ॻाल्हि जो कूड़ा पर जेकर तूं मञी थो सम्झूं थोरो अकुल जी ॻाल्हि हलाइजो मां चयो तूं केरु आहीं जी मां बलोच जी शादी थियल अथई हा शादी थियल ॿार अथई हा ॿार शादी थियल ॿार आहिनि तूं वेठो हुजी तुंहिंजी घरवारी तुंहिंजे भर में वेठी हुजे हिकिड़ो ॿाहिरां माण्हू अचे तुंहिंजी घरवारी खे गले मां वठे तुंहिंजी घरवारी खे धक हणे तुंहिंजी घरवारीअ सां विढ़े बर्दाश्त कंदे थी न मां हणांसि बंदूक मां जो मुदा तूं वधीक ग़ैरती हैं या अली मुश्किल कुशा वधीक ग़ैरती है अरे अली जे दाता असां जहिड़नि कुतरनि खे ग़ैरत जा ज़रड़ा मिलिया अली शेर जलिया अली मुश्किल कुशावा तूं पंहिंजे नंग ते बर्दाश्त न कंदे ऐं साडा मुश्किल कुशा है अली जेंदे दरते निबदे वली वली को बेगैरत थोड़ी हुंदो वली गैरत वारो हुंदो गैरत खां खाली न साडा मुश्किल कुशा है अली जेंदे दरते निबदे वली दुरूद शरीफ पढ़ायो त मां तव्हांखे ॿुधायां असांजो नबी हयात आहे ज़िंदह आहे अॼु बि मज़ार अतहर में पंहिंजे ग़ुलामनि ते महिरबानी फरमाईंदो आहे सभई पढ़ाइजो सल्लल्लाहु अलैहि या माशाअल्लाह जमायत वॾी आहे हैदराबाद खे कुझु वॼायो ऐं मुल्क वॼे शैतान भॼे आवाज़ मदीने पुॼे सभई पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह अल्लामा जलालुद्दीन अल-हावी लिल फतावा इहो जेको वाक़ियो ॿुधायो इहो लिखी अल ख़साइसुल कुबरा में हिन में लिखियोस बाबू मर अन नबी यक़ज़तन व मनामन ओए माण्हू जन सुजागीअ में नबी साईं खे ॾिठो सुभान अल्लाह निंड में न सुजागीअ में मुस्तफा खे ॾिठो उन्हनि में हिकिड़ो सैयद अब्दुल कादिर जीलानी
मनोस्तान नाराए गौसिया मिठा महबूब सुबहानी तेरी यारी करे दिया मिठा महबूब सुबहानी तेरी यारी करे दिया सुनावन जे सुनन आवन और नहीं कूपे रे पवतिया मिठा महबूब सुबहानी सराय किया बोले अल्लाह करे समझ में अच्छी है होशियार हो बता गरीबी हाल है मेरा इहो एहसान है तेरा गरीबी हाल है मेरा इहो एहसान है तेरा नी एहसान तेरे दे पाया को लोड घूम दिया सुनावन जे सुनन आवन और नहीं कूपे रे पव दिया अखड़ी जो मिठा महबूब सुबहान भलियंते मुर्शिदंते मानु नाज कंदो असा के गेर जेवा ता भला पालुड़ी बैगो मोरी सब बधाई थी विधर छा तकब्बुर थी वियो छा हट थी वियो छा बाजो न हट नाही पर जनजा नौकर हूं जनजा गुलाम हूं जनजे पानी जा बार हूं असा के उनते नाजा बू अली कलंतर हिंदुस्तान जो वडो बुजुर्ग हो उन बुजुर्ग हिकड़े दफे दिल्ली जे शहर में वेठे वेठे पंहिंजे मुरीद खे चई मुंहिंजा मुरीद जी मुंहिंजा मुर्शिद ही प्यालो खणी शहर मां वञी दही त वठी अची अल्लाह जे कामिल वली जो मुरीद शहर में वियो वञे पियो त नाज़न सां पियो वञे बाहूं लोॾींदो पियो वञे अॻियां शहर में हिकड़ी घटी आई उहा घटी सोढ़ी हुई उन घटी मां वक्त जो गवर्नर पंहिंजे नाज़न ऐं नखरन ऐं पंहिंजे गवर्नरीअ ते मस्तीअ वारे अंदाज़ में पियो अचे अल्लाह जे कामिल वली जो मुरीद वरी पंहिंजे मुर्शिद ते नाज़ करे पियो अचे घटी सोड़ी गवर्नर चरिया परे थी परे हिन फकीर जो तूं परे थी परे सिंधी परे थी फकीर जे तूं परे थी परे अरे सुञाणी कोन तूं मां गवर्नर आहियां चे मूंखे कोन तूं सुञाणी मां कलंदर जो नौकर आहियां तोखे गवर्नरी दी नाज़ा त छा थी पियो मुंहिंजो मुर्शिद कामिल हे चपाटी हेठ थी वेड़े गवर्नर जे साम्हूं तूं ॻाल्हाई वञ हिन वरी न कई हम न तम मोटियो मुर्शिद खे प्यालो उछले ॾिनई चई खण मट करे तो जा मुरीद माण्हू मोजड़ा बेड़ा न संभाल न सके संभाल न मुर्शिद तो संभाले न संभाल सके ओ एकड़ो दरवेश हो बेचारो कमाए मोटी आयो मुर्शिद वट आयो मुर्शिद के जी बेत करा मुर्शिद बिस्मिल्लाह रहमान रहीम दुआऊं पढ़ायूं इन वरी दरवेश खीसे मां पैसा कढी ॾिनस साईं के बिला बिस्मिल्लाह अल्लाह वारी जवाब रखी हलियो घर वारी घर वेठी कावड़ी घर वारी मला करे राजी छन घर वारी वेठी कावड़ी रे हाल वार न को खंडरा थी न को बसर न को चांवर न का शेपी जे अज जो उस मुर्शिद वट मुर्शिद खां बेत बकेन आई पैसा कुछ दई आयो है जीवाड़े मुर्शिद जी बेत करे बचड़ा बुख ते बिठा दई दिल में सुजे नाल सही आ बचड़ा बुख ते पैसा वारी मुर्शिद के मोटी चे तो चवे मुर्शिद बेत टोड़िया थू मोके वजा पैसा मोटाए दे अल्लाह जे कामिल वली फरमायो फकीर 50 हिकड़ो बे 50 पियो वठ पर बेत न टुटंदी जरे तो मुझे हथ में हथ ॾिनो मूं तुझे हथ खे वठी करे मदीने जे शहंशाह खे ॾिनो आ मदीने जे साईं खुदा सां मिलायो आ या बेत थी वई टुटंदी न
ये कलंदर पू वाली के पे चले सयाने मेहरबानी कर माने मुरीद कोन छाछो थई जे तो सही तो जे हुंदे मुखे पादर मिलिया अल्लाह जे कामिल वली जो छा खपई जे तो सही सुबह जे टेम खां पहिरिया गवर्नर खे ओहदे ता लाहरा वली आई त मनी खुदा जे कामिल वली फरमायो पेन खड़िया पन खड़िया चिट्ठी खड़िया चिट्ठी जे मथा लिखे ओ गवर्नर ओ बादशाह सुबह जे टेम खां पहिरिया गवर्नर ओते ते न हुजे न त बादशाही कान रहिजे बादशाह के जो खत मिलियो गवर्नर के लाहे तो चले ओ खुदा जा वली है सही गाला ज़ाहिर में त असांजी बादशाही आ पर हकीकत में बादशाही अल्लाह जे कामिल वलियन जे हथ में अल्लाह ॾेई छॾी आहे सुभान अल्लाह सैयद अब्दुल कादिर जीलानी उन्हनि में ॻाल्हि त हली बाब मर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ज़तन व मनामन ओए माण्हू जन निंड सुजादीअ में सरकार खे ॾिठो उन्हनि में बादशाह बिया जे अखियुनि सां फरमायूं मां बगदाद जे जामिया मस्जिद जे भर में सोतो पियो आहियां ओचितो आवाज़ आयो ओ मुझा पुट अब्दुल कादिर जी मुझा नाना तकरीर छो नथो करी मां अर्ज़ कयो मुझा हबीब अना रजुलुन अजमियुन फकैफ अतकल्लम अला फुसहाए बगदाद मां अजमी आया हितां जो कोन आया जीलान जो आया मुंहिंजी ॿोली फारसी आ हिते अरब जा वॾा वॾा आलिम अदीब बलागत जा मानीअ जा बयान जा बदीअ जा माहिर वेठा उन्हनि जे साम्हूं मां कीअं तकरीर कया पाण फरमायूं भली माहिर पर तुंहिंजो नानू त माहिर जो बि सरदार आ वात खोल चए थो वात जो खोलियो सरकारे मदीना पंहिंजे वात मुबारक मां हिकिड़ो दफ़ो पंहिंजे वात जो पाणी वरी ॿियो दफ़ो वरी टियों दफ़ो वरी चोथों दफ़ो वरी पंजों दफ़ो वरी छहों दफ़ो वरी सतों दफ़ो वात मुझे में विधो पर मैं हल तकरीर हली कर ये तो बाहर जो निकला न इश्तिहार छपिया न ऐलान थिया न दावतूं हलियो बगदाद जा माण्हू पाणे पिया चवनि ओ अब्दुल कादिर हल असांखे तकरीर ॿुधा मां दिल में सोचो इहो मुंहिंजो कमाल कोन्हे को इहो सभु कमाल आ त मदीने जे मीर जे पाक लुआब मुबारक जो आ लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह तो वधे घणी लब्बैक 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 या रसूल अल्लाह नबी साजू जिंदाबाद तफसीर रूहुल मानी में ये वाक्य अल्लामा आलूसी बगदादी भी लिखो 7 दफा पानी में तुम हाणे वरी हजरत अली आयो और 6 दफा हिकड़ी मूंखे जो सही नबी सही जने 7 दफा पंहिंजे वात जो पाणी विझी विया त पोइ अली जे पाणी जी कहिड़ी ज़रूरत छा नबी जे पाक पानी खां पोइ कासे बची या खुटी जो अली अचे पूरी कई बाचो न ये ना अली जो त जीअं मुस्तफा जा फुज़ात और बरकात मिलिया कि मां बि पंहिंजे बचड़े खे अञा वधीक नवाज़िया अञा वधीक मेहरबानी कयां साहिब मां तकरीर ते वेठुसि वॾा वॾा आलिम वॾा वॾा मौलवी वॾा वॾा मुफ्ती वॾा वॾा फ़क़ीह वॾा वॾा दरवेश मुंहिंजे तकरीर में आया दहशत पई थी हल्की हल्की अली शेर खुदा आया तकरीर कर चाला पियो डरो थी तकरीर कर तो मां सही कीअं कयां पर मैं वात खोल पंहिंजे वात जो पाणी छथेरा मूं अर्ज़ कयो या अली मुश्किल कुशा सतूं भेरो बि पंहिंजे वात जी पाणी जी मेहरबानी पर मैं थोरन अदबम अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां नबी जे अदब जे करे बराबरी नथो कयां मुस्तफा खां घट शबे रात जी वात में पंहिंजो वात जो पाणी थो विझां
नाराए हैदरी, नाराए हैदरी। चाहिए यार इंसान जो प्यार है बेटा ही सही जो ऐसे मां मंदिर तरी सुनो बेटा ही सही पढ़ो और बेटा ही बुधायो ता एकड़ो शेर जे वे चेन यारन जो जिक्र कयो थसे ते तो जोड़ी जोड़ जहान जी पार के परवार सब वली कट्टर सुन्नी है फरमाए तो जोड़े जोड़ जहान जी पार के परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सूहे साहबन सख्त में मज मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार वाहे कौंदा हबीब साम हबीब जिंदावा शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी जेके दियो बंदी बमनीर अहले हदीस बमनीर और जयो मुझो पी शाह अब्दुर्रहीम बीमार थी पियो वदा वदा हकीम वदा वदा डॉक्टर वदन वदन हकीम का इलाज कराइए का शिफा कान मिली दिल में सोचे शोन मदीने जे साईं के याद कया हबीब के याद कई अना निंद में सुतो पियो आवाज आयो ओ शाह अब्दुर्रहीम हाने तोट मदीने जा साईं पाण अचन था ये तो मुझी खट जो पैर पैर जेके मुझे खट जा ओए दरवाजे दे हा मां जो पैर के मटायो महबूब था अचन अदब वारी जाया ये तो पैर मटायम सामू निहारिया तो सरकार पाण अची रहा है हसीनन जो हुस्न शाबादा जी से बोली गुलाम कादर के सवेर खानी सुबह लारी जी मुझे जज्बो जारी छुट्टी हसीनन जो हुस्न कयो कुलाई कछे झलक महबूब जी आहे मथे मथे लखे चंद्र गज गजन वलियों में दाते अचन ओहे सरकार सा पुजबा किथे किथे हैदराबाद वारो अज हथ खड़ जो हसीलन जो हुस्न ॾिठो जब यूसुफ सईतर कचूं जुआंगियूं अकुल सब विञाए वेठा सटियूं जुआंगियूं पर हैदराबाद वारो ॾिठो जल मुस्तफा होरिया सिर ऐं बचा बचल साजा नसाबी ॾिनो कटे कटे हसीन जो हुस्न आवाज़े तो सामू निहारिया मदीने जा साईं पिया अचन मां उथण जी कई सरकार फरमानन एड़ो मेहरबान आई मां जा जे केर मानू न उथी ते चिड़ी पंदुस वाड़े वाड़ा मां इतरो परे खाए वता उछे उबन कुछ ख्याल कबो पर के सदाई महबूब मदीने जे मीर जे सुन्नत जो पाबंद फरमाने मुझे कन्नन जे वेजो पंहिंजे पाक चप्पल खे आणी सरकार वेझा थिया मूं संदन ॾाढी मुबारक ॾिठी दिल में इरादो कयूं मूंखे घणे वक्त खां तमन्ना हुई त मदीने जे मीर जे पाक जिस्म जो वार मिले अज मां हबीब खे चवां अञा चयुम कोन पर पाण ई फरमायो अब्दुर्रहीम जी से वार खपनी सुभान अल्लाह माजू से अल्लाह बिस्मिल्लाह मेहरबानी साईं मुजा फरमायूं पंहिंजे दाढ़ी मुबारक मां बवार ॾिनो ए वार खण चए थो वार निंड में वार मिलिया अख जो पटिन सॼे हथ खॿे हथ अॻिते हथ हंध खे साफ़ पियो करायां वार न पिया मिलनि
आखिर वरी अर्ज के हबीब हाणे तक मेहरबानी थे और फरमायो शाद रहीम ए बार मु तुझे बिहाने जे हेठा रखया थई के तो खुदा जो कसम ये जो बिहाने के मथे खड़ा हेठा निहारिया तो मदीने जे मीर जा बवार प्यार ताजदारे खत्म नबूवा, ताजदारे खत्म नबूवा, ताजदारे खत्म नबूवा। जखरो जसखरो पिया मिलई मल आवाज कुछ मोटो करी अल्लाह जन्नत में जाऊंगी फरमाए तो जखरो जसखरो पिया मिलई मल समेजे सुहाग जी कहन पई कल मिट्टी उन मुरसल असुल हुई एतरी जखरे जे हो जान दिसा को न दे हमें मुहर सबनी मुरसली सरस संदस शान फकान पाब कौसैल आओ अदना ही मुयस्सर थी इस मकान ही आगे जो एहसान रे हादी मेरे महरो शाह साहब जो ये बार जो मसला तपना ये बार है रुडला तो दसा जो नबी अर्ज किम जिंदा हयाता ये बार जी निशानियां बार रुडंदो हरकतुन में ईंदी एतरी बारन ते मदीने जे साईं जे सदके मेहरबानी मौजा तो जा वार हींअर पानी पियो पानी में वार हूंदा मां छा चवंदुसि अरे खणो बड़ा पानी में वार विझी ॾिना अथव या माहिर आयुसि साईं शरफुद्दीन आलम सगूर वाला सी उनखे ख़ुशि करे मां आयुसि नारो हणाई तव्हां बि चयोसीं माशाअल्लाह साईं जियो ख़ुशि थियो इज़त ॾिनीव तव्हां असांखे दीन जे करे इज़त था ॾियो पर मां तव्हांखे पंहिंजे ॾाढ़ी जो वार विझी ॾियां मथे जो मूंखे लाचार जो तुंहिंजे मथे जो मां वार खणा तुंहिंजे ॾाढ़ीअ जो मां वार खणा पर सरकार जा उहे वार जो जॾहिं सहाबी बीमार थींदा हा हज़रत बीबी उम्मे सलमा वटि वार हा सहाबी पाणी मोकिलींदा हा बीबी साहबा पाणीअ जे अंदरि वार मिलाए ॾींदी हुई पाणी पिण सहाबनि जो कमु हूंदो हो शिफ़ा ॾियण अल्लाह जी ज़ात जो कमु हूंदो हो तॾहिं त मुफ्ती अब्दुल गफूर चयो न चयो तो तुझे जुल्फ जुल्फ माना वार तुझे जुल्फ जे बंद कमंद बिथा जिरतान हजारे मार रुगो तुझे शाही दस्तर मौजू घणो रहियल आहे हाणे पिया पासा हणो त किथे कम तुझे शाही दस्तर खान मथे मेहमान हज़ारे माल रुगो तुझे जुल्फ जी बंद या अय्युहन नबी इन्ना अर्सलनाक शाहिदा शाहिद ओ थींदो जेको ज़िंदा हूंदो वफात करे वञे तो शाहिद कोन्हे हिकिड़ो ऐं ॿी माना या अय्युहन नबी इन्ना अर्सलनाक शाहिदा गैब जो ख़बरूं ॿुधाईंदड़ हबीब असां तव्हांखे इहा माना लिखी आहे अल्लामा यूसुफ बिन इस्माइल नबहानी जवाहिरुल बिहार में लिखी शाहिद जी हिकिड़ी माना आहे महबूब ओ मुंहिंजा हबीब असां तव्हांखे कुल काइनात जो महबूब करे मोकिलियो तकरीब तो सा प्यार कर जिन्न भी तो सा प्यार कर जानवर भी तो सा प्यार कर हजरत अली तो चे मालन का वधीक है पैसन का वधीक है हर शे का वधीक है असा के मुस्तफा सा प्यार तो दोए जना दिल वयो दिल पर खसी माछा कया को नथो को कस दसे माछा कया मारियो मुखी
मयारुन मुहिब जे तो मुखा रानू रुसे माचा कया सुभान अल्लाह। मां बार बार अल्लामा अब्दुल रहमान जामी जोगे हैदराबाद में से मौलाना अब्दुल्ला का जो जुलसो थियो उते भी गाल कई हम त अल्लामा अब्दुल रहमान जरा इश्क सुन जो वडो आलिम हो ऐं उन जो किताब अल फवाइद तियाइया शरह मुल्ला जामी जैसी ते केर पढ़े न तैसी ते मौलवी कोने दुखियो किताब खास करे उन जा कई मकाम कुछ मकाम अहिड़ा आहिनि जेके ॾुखिया आहिनि जीअं हासिल मसूल जो ऐं ॿिया कुझु मकाम आहिनि ग़ैर मुसरफ़ में तनाज़ुल फ़ैलान जो मकाम मुंहिंजे हबीब जे जा दीवानो सरकारी मदीना जो आशिक़ दीवानो मदीने तैयारी कई असा के अल्लाह मदीनो नसीब कंदो बेटा ऐसे तो जे वम मदीने मंगना अखियों पैर करे ए मदीने न वन तमा मौलवी मुफ्ती आया अखियों के पैर बनाए पो मदीने वन आई साईं बुलबुले मदीना मुझे बात साहब ॾाढी सुहिणी ॻाल्हि फरमाई साईं जे थो सुभान अल्लाह जो तो ॿुधाया न ये साईं सनाउल्लाह बुया पढ़ी हुई सही सना केड़ी पढ़ी नात हाँ नाराए तकबीर मदीने पाक में घड़ियों गुजारन खुश नसीबिया खड़ी नेर के नीलुन दे निहारन खुश नसीबिया अगे छा लोहाणी त कूलर हन अगे नटियूं कुकियूं थियूं ओए गुगियूं माण्हू ये नेट ते उन जो फोटो आयो ये गुगियूं दियूं ए गुगियूं खणी ये कुलन ते माण्हू पानी प्यारीदा ऐं जे तो थधे पाणी सदियूं गुगियूं भरे भी गुलाम जा प्रिय जे पारवारन के पियारन खुश नसीबिया मदीने वञी पियो गवर्नर के नबी से चयो न मदीने अचण न ॾिजांस ओॾे मां से ऐलान करे जी तव्हांजे वाल साहब इहो वाक़ियो बयान कयो त मां बेहोश थी किरी पियुसि इश्क़ नबी में एतिरो अंदाज़ सुहिणे में बयान कयो मदीने पियो वञे मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम गवर्नर के नबी से फरमायो अब्दुर्रहमान के मदीने अचण न ॾे मदीने न अची मौलाना जी सही तोखे मदीने वञण जी मोकल कान थई चई हाणे सॼी दुनिया पई वञे मूं कहिड़ो क़सूर कयो चए थो मन थी अखियुनि में लुक अची विया बेटा ऐसे तो चे हलंदे हो त पुनू ॾे पेरे पंध कंदियास पेर हलण छॾियो त मां गोडल भर कसंदियास गोडल कसण छॾियो त मां ठूठिल भर ठिड़कंदियास ठूठिल ठिड़कण छॾियो त मां सीने भर सिरंदियास मिलिया त मिलंदियास न त घोड़ी जान जतन तां मदीने वेंदुम पाण खे सामान में दर्पण कराए अल्लामा अब्दुर्रहमान जामी मदीने पियो वञे मदीने जी तैयारी कई गवर्नर खे नबी से वरी ज़ियारत कराई पाण फरमायो अब्दुर्रहमान लिखियो थो अचे इनखे अचण न ॾे ओ हैदराबाद वारो किथे मदीनो किथे अब्दुर्रहमान पर तुंहिंजो ई मुंहिंजो अक़ीदो साबित थी वियो त मदीने जा साईं पंहिंजे उम्मतन जे हरकात खां सकनात खां उथण खां वेहण खां हलण खां हर कम खां मुस्तफा वाकिफ़ साईं पिया चवण अचण न ॾिजांसि अब्दुर्रहमान तो चवे ओ गवर्नर भला मुंहिंजो कहिड़ो क़सूर आहे छाजे करे मूंखे मना थी आहे पाण फरमायो ओ गवर्नर छाजे करे मनावा अल्लाह ताला जे हबीब करीम जे आशिक उन गवर्नर जो मूं मदीने जे साईं खां पुछो ओ हबीब मना छो फरमाई अथव पाण फरमायो इन हिकिड़ी नात ठाही आहे उन नात में
एतिरो मुझो इश्क मुझी मोहब्बत मुझो प्यार मुझे दर्द जूं ॻाल्हियूं आहिनि जो जॾहिं इहा नात मुझे रोज़े जे साम्हूं अचे पढ़ंदो त मां हबीब पंहिंजे मज़ार मुबारक मां ॿाहिरि निकिरी ठाकुर पाईंदो सांस तॾहिं तो चवां मौलाना अब्दुर्रहमान मुझे साम्हूं न अचे ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत महजूरी और नाते महजूरी बरामद जाने आलम साईं तुझे हिजर में हाणे मुझो साथ निकरी तरहम या रसूल अल्लाह तरहम गरीबम या रसूल अल्लाह गरीबम मबारम दर जहां जुज तू हबीबम सजी दुनिया जो महबूब जैसी जारी रब शल जारी इश्क आवाज़ में या पढ़ो दबाने सजा जैसी जारे रब शल जारे इश्क आवाज़ में जडह बीमारे मालिक मारे इश्क आवाज़ में इश्क रखियो जी साहबा हाणे तव्हांजे हैदराबाद में हिकिड़े ॼणे सां हज़रत उमर साईं जो पुतलो ठाहे साड़ी सोने नबी जो साहबी सोने अली के जोश जिहाद जो केडो करीम हुयो केडो करीम हुयो हकल सदुंगर छदिए दारे इश्क आवाज़ में परवाना हा साईं जा दीवाना हा इन्हनि जे बारे में मदीने जे साईं चयो ला तसुबू अस्हाबी फलौ अन्न अहदकुम अनफक़ मिथल उहदिन ज़हबन मा बलग़ मुद्द अहदिहिम वला नसीफ़हु फरमायो मुझे साहबन खे गारियूं न ॾिजो जेकॾहिं तव्हां मां को हिकिड़ो उहद जबल जेतिरो सोन ख़र्च करे ऐं ॿिए पासे मुंहिंजो सहाबी हिकिड़ो मुद्द हाणे मुद्द छा आहे उलमा लिखियो त मुद्द जी हिकिड़ी माना आहे मद या मुद्द खां वरितल आहे बिअय्य मुद्द रजुल यदैहि हे माण्हू पंहिंजा हथ जुदा करे असांजी सिंधीअ में चवनि काशी हथ में अचे भाकुर फरमायो त तव्हां हिकिड़ो उहद जबल जेतिरो सोन ख़र्च कयो ऐं मुंहिंजा साहबी हिकिड़ो भाकुर ख़र्च कनि या उनखां अथ ख़र्च कनि तव्हांजे उहद जबल जे सोन खां वधीक रब उन्हनि खे शान ॾिनो हिकिड़ी मुद्द जी इहा माना आहे ॿी मुद्द त मुद्द जीअं किलोग्राम ऐं मुद्द हनफिन वटि हनफिन जी फतवा आहे त 530 या 35 मूंखे शक आहे इन 530 या 535 ग्राम एतिरो का कणक को चांवर जब खर्च करे ऐं ॿिए पासे उहद जबल जेतिरो सोन ख़र्च कयो मुंहिंजे साहबनि जे बराबरि न आहे छो त उन्हनि जी निस्बत मदीने जे साईं सां उन्हनि जो ताल्लुक़ मुस्तफ़ा सां अवीब हथ मथे खणी चओ त इंशाअल्लाह ताला असीं बि पंहिंजे महबूब जे ग़ुलामनि सां निभाए ॾेखारींदासीं हर सहाबिये नबी हर सहाबिये नबी सोने नबी जा परवाना अल्लाह ताला फरमायो या अय्युहन नबीयु इन्ना अर्सलनाका शाहिदा ओ महबूब असां तव्हांखे महबूब बनाए मोकिलियो असां तव्हांखे शाहिद बनाए मोकिलियो ऐं टी माना असां तव्हांखे हाज़िर नाज़िर करे मोकिलियो हाज़िर नाज़िर जो असांजो अक़ीदो इहो आहे त मदीने जो साईं पंहिंजे मज़ार में अॼु बि मौजूद आहे ऐं नाज़िर नाज़िर माना ॾिसंदड़ असांखे सरकार उतां ॾिसनि पिया बाक़ी असांजे हालात खां जेको वाक़िफ़ आहिनि इनखे चइबो आहे इल्मी हुज़ूर
इल्मी हुजूर माना असां जे हालात खां उथण खां वेहण खां पाण करीम वाक़िफ़ आहिनि ऐं पंहिंजी उम्मत ते वॾा महिरबान आहिनि। साईं मुंहिंजे वाल साहब जो हाजी ख़ैर मोहम्मद अब्बासी साईं जन जो ख़लीफ़ो हुयो गॾु हो थी मदीने शरीफ़ में। पोइ हाजी साहब मूंखे चवे त साईं सियारो आहे ॾाढो। हाजी साहब गाड़ी खाते में तव्हां ॾिठो हूंदो साईं सजन साईं जन जो सोना साईं जन जो ख़लीफ़ो। हाजी साहब बि मूंखे चई आना वाना खाऊं ॾाढा मज़ो थी वञे सारे में। साईं जो हाजी साहब हींअर सियारे में आना वरी किथां आया? सुबुह जो टेम आहे, हींअर दुकान सब बंदि आहिनि। चई त ठीकु आहे साईं। थोरी देरि गुज़री हमरा हिकिड़ो भॼंदो पियो अचे या शेख ओ शेख बीहो 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 आना त वठो। मां चयो आना वरी किथां आया? पोइ ते जो नज़र कयूं केरु आहे ई न। पोइ साईं जो असां चयो छा चयोसीं त ये सब तुम्हारा करम है आका। सुभान साईं मोहम्मद इदरीस जलसो तो करे यहाँ से चुंदा उलमा मशाइख सब आया। हकीकत पुछो तो मालिकनि जी इजाजत खां सवा काची थींदी कान। ये सब तुम्हारा करम है आका के बात अभी तक बनी होगी गए। असां जहिड़ा नौकर कम कर पिया न कोई सलीका है आरज़ू का। साईं असां जो हाल कोन्हे ए कम वठो पिया त तव्हां कोई सलीका है आरज़ू का। चओ कोई सलीका है आरज़ू का। चओ ताणे हूं ई छॾियांव थो तव्हां जो लहे हूंदो कोई सलीका है आरज़ू का। न बंदगी मेरी बंदगी है हथ खड़ी चो ये सब तुम्हारा करम है आका। कलाक सवा में वठिजी आओ साईं मोहम्मद इदरीस जो 2.5 कलाक न छॾींदा। तव्हांजो वाल साहब 2.5 कलाक कंदो आहे। तव्हां असांजो वाल साहब उहे मखणनि जा तातिल थका असी डाल्टा वारा असल तो उन्हनि वॾनि जी वॾनि खे दुआ थियली उन जहिड़ा त कोन थींदासीं न पर मिड़ी हाज़िरी नालो गॾिजी वञे अल्लाह ताला कंदो ईसाईअ जो मीलाद ता क़यामत जारी रहंदो। आशिक ईंदा रहंदा पंहिंजूं दिलियूं मदीनूं बनाईंदा रहंदा। पर तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कयां त हिकिड़ी शइ मूंखां अॼु इहो यादि करे वञिजो। ॿुधायांव तकरीर तो ही पोइ हिकिड़ी बि कान यादि हूंदी साईं शरफुद्दीन वारी उथारे बि आया कंहिंखे ॻाल्हि यादि कोन हूंदी या मूं वारियूं बि यादि न हूंदियूं पर हिकिड़ी शइ मुंहिंजी दिलि थी जे तव्हां खां न विसरे। उहा कहिड़ी? उहा हीअ त तूं चवी न चवी तुंहिंजी मर्ज़ी असां नूर नबीअ खे चवंदासीं। गाड़ी ते वनी मोटरसाइकिल ते ज़रड़ा टकराई पड़नो तू चवी न चवी तुझी मर्जी यार असां नूर नबी खे चवंदासी तुझो हाम सड़िया सड़नी घर असां नूर नबी खे चवंदासी। इहो पको कजो के जगह अब मिलाद न यो मिलाद मां खावा ही कोन मिलाद कोन खावा यारी न यारी भला यो इमाम हुसैन जो न्याद न इहो कोन खावा छा मस्जिद जो चंदो इहो सॼो खायो वञे मदरसे जो इहो सॼो खायो थो वञे बाक़ी इमाम हुसैन जो न्याद न खाईंदुसि यारी दरवेश छा थो थी। अल्लाह ताला सा तवा के हिदायत नसीब करे। साईं हाफ़िज़ हबीबुल्लाह बि फरमाइश कई आहे पर फरमाइश जो घणियूं न अल्लाह कंदो ख़ुशि थींदो पर हाणे साईं खे चवंदुसि जुमे ते ॿुधाईंदो यादि करे छॾ हाफ़िज़ पको करे छॾ अल्लाह कंदो महिरबानी थींदी तव्हां सभिनि ते बसि इहो आख़िर में चुटको मतां रहेव खुटको या अचेव निंड जो झटको सुवारे झटको कोन आयो अथव इंशाअल्लाह झटका लॻंदव ख़ुदा जे हबीब जे नज़र जा त ॿिन्ही जहाननि में ख़ुदा तव्हांजा बेड़ा पार फरमाईंदो।
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि व बरकातहू। उठी भी हो तो सलातो सलाम पढ़ूंगा, दुआ करो, दुआ मुस्तफा जाने रहमत